मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो तनी जे वेढ़े पाण ईंदो बादशाह। सिंधी अदबी संगत शाख लाड़काणो पंहिंजे 2 महीननि जे मुख़्तसर अरसे में ही ॿियो वॾो प्रोग्राम कयो आहे। उन खां अॻु में सिंधी ॿोली सेमिनार जेको फेबरवरी में थियो हुयो उहो कयो हुयो। 21 फेबरवरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे, उन जी मुनासिबत सां 25 फेबरवरी आचर ते असां वॾो प्रोग्राम कयो होसीं। सभिनी दोस्तनि खे ख़बर हूंदी ऐं 1 महीने खां पोइ अॼु वरी 25 मार्च ते असां ही ॿियो प्रोग्राम करे रहिया आहियूं, जेको सिंध जे नामवर सहाफ़ी ऐं अदीब हिदायत मंगी जे किताब सभु पसंदा पार जी महूरती तक़रीब जे सिलसिले में आहे। हिन तक़रीब में आयल मां पंहिंजनि समूरनि मोज़िज़ दोस्तनि इज़त माब महिमाननि साईं अमन सोलंगी साहबु असांजो सेक्रेटरी जनरल आहे सिंधी अदबी संगत सिंध जो, उनखे ताज जोयो साहबु महिमान ख़ासि आहे ऐं नाले वारो अदीब आहे ऐं असांजो साथी आहे, असांजो पेशरू आहे ऐं उन सां गॾु गॾु साईं आज़ाद अनवर कांदड़ो साहबु असांजे साथ जो साथी आहे, ॾाढो सरगरम निहायत सरगरम ऐं सिंधी अदबी संगत में हुनजो किरदारु ॾाढो मुस्बत नमूने जो किरदारु आहे। साईं मोहम्मद अली पठान साहबु सिंध जो ॼातल सुञातल लेखक, राइटर, शाइर, ड्रामा निगार, कहाणीकार, घणा तारुफ़ आहिनि साईं मोहम्मद अली पठान साहब जा। ऐं उन सां गॾु साईं मुख़्तियार समो साहबु आहे। मुख़्तियार समो साहबु बि कंहिं तारुफ़ जो मोहताज आहे, तालीमदान आहे, शाइर आहे, लेखक आहे ऐं उन सां गॾोगॾु मुक़ररु बहितरीनु आहे ऐं डिस्ट्रिक्ट हिस्टोरिकल सोसाइटी जेका लाड़काणे जे लाइ ठहियलु आहे उनजो हिन वक़्तु सदर आहे। साईं बदर धामराओ डॉक्टर साहबु पाण PhD कई आहे अदब में, डॉक्टर आहे ऐं अदबी शोबे आर्ट काउंसिल जो चेयरमैन आहे, उहो बि हिते मौजूदु आहे, सिंध जो ॼातल सुञातल अदीब आहे। मां स्टेज ते वेठल इन्हनि सभिनी महिमाननि खे जिन जा मूं नाला खयां दिलि जी गहराइनि सां भलीकार चवां थो त हू असांजे प्रोग्राम में आया आहिनि। गॾोगॾु हिते मौजूदु मुंहिंजा जेके मोज़िज़ दोस्त आहिनि सिंधी अदबी संगत जा मेंबर, आर्ट काउंसिल जा मेंबर या ॿिए पासे खां कई आयल मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जा जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थो ऐं ईअं ई चवां थो त आया आसथियाम ॿारोजा बंबोर में। हीउ नंढिड़ो बंबोर आहे जिते असां ही मोहबत ऐं ससु यारी सिक खणी तव्हांजे आॾो रखंदा आहियूं। तव्हां ईंदा आहियो, पुनल वांगुरु बेवफ़ाई न कंदा आहियो, पर असां सां गॾु हूंदा आहियो ऐं असां तव्हांजे लाइ हमेशह आसरवंद हूंदा आहियूं। निहायत थोराइता वरी बि तव्हां सभिनी जा तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। अॼोको जेको हिदायत मंगी साहब जो जेको किताबु आहे सभु पसंदा पार, उन किताब जो महूरत आहे अॼु। उहो किताबु जेको लतीफ़ियात ते आहे, असां सिंधी माण्हुनि जे लाइ इहा ख़ुशकिस्मती जी ॻाल्हि आहे त असां वटि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई मौजूदु आहे। मां काफ़ी वक़्तु अॻु में इहा ॻाल्हि चई हुई जेका बाद में काफ़ी दोहराई बि वई ऐं अॼु वरी चवां थो त सिंध जी तारीख़ में असां वटि 2 अहिड़ा अज़ीम, हिकिड़ो माग मकान आहे ऐं ॿी शख़्सियत आहे, जेकॾहिं उहे सिंध जी तारीख़ में न हुजनि हा त असांजी सिंध जी तारीख़ शायदि ॿिए नमूने जी हुजे हा। हिकिड़ो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, ॿियो आहे मोहन जो दड़ो। ॿई उहे मोज़िज़ हिकिड़ी शख़्सियत आहे, ॿियो माग मकान आहे जंहिं पूरी दुनिया में असांजो नालो रोशन कयो आहे। सॼी दुनिया में असां फ़ख्र सां चई सघूं था त छा दुनिया खे मोहन जो दड़ो आहे, इहो बि चई सघूं था त छा दुनिया वटि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे। उन भिटाई खे सम्झणु, परखणु ऐं पुरझण जे लाइ तमामु ज़रूरी आहे त उनजे फ़िक्र खे, उनजी डिक्शन खे, उन जी शाइरीअ खे, उनजी शाइरी में अंदरि मौजूदु फ़िक्री धाराउनि खे सम्झण जी निहायत ज़रूरत आहे। उनखे रिवायती अंदाज़ में न सम्झण जी ज़रूरत आहे, न परखण जी ज़रूरत आहे। उनजो हाफ़िज़ थियण जी बि ज़रूरत एतिरी ख़ासि न आहे, पर उनजे पैगाम ऐं उनजे पैगाम में असां वटि अक्सर तौर ते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे लाइ इहो आहे त असां सिर्फ़ु शाइर पैदा कया आहिनि जेके बैतनि जूं मानाऊं लफ़्ज़ सहेड़े ऐं उन्हनि जूं मानाऊं कनि था, पर असां इहो ॾिसूं त मौजूदा हिन सदीअ में, 21वीं सदी में, जिते सॼी दुनिया में अदब जूं नयूं तहरीकूं शुरू थी वियूं आहिनि, अदब जा नवां लाड़ा ऐं नवां रुझान अची चुका आहिनि, उते छा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अदब जे अॼोके जदीद तर लाड़नि ऐं रुझाननि ते पूरो लहे थो या नथो लहे, इन शइ जी खोजना करणी आहे ऐं इन शइ ते असांखे अॻिते वधी शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पेश करिणो आहे, दुनिया खे ॿुधाइणो आहे। हिदायत मंगी साहब जो किताबु आहे ऐं उन किताब में हुन निहायत बुर्दबारीअ सां, निहायत आला नमूने सां भिटाई साहब जी शरह कई आहे
ऐं हुन ॿुधायो आहे त भेटाई जो पैगाम असल में कहिड़ो पैगाम हुजणु खपे ऐं भेटाई जेके कुझु शयूं असां सम्झी नथा सघूं उन्हनि खे सम्झण जे लाइ इहा हिकु बुनियादी कसवटी आहे जेका असांजे हिदायत मंगी साहब मुयसरु कई आहे। इहो बहितरु न थींदो त मां हिकिड़ी तवील तक़रीर तव्हांजे साम्हूं कयां। उहा तवील तक़रीर करण खां बहितरु आहे त मुंहिंजो फ़र्ज़ु हो त मां महिमाननि खे अॼाणो बि चवां, अॼोके प्रोग्राम जी मुनासिबत सां बि ॿ लफ़्ज़ ॻाल्हायां ऐं हिदायत मंगी साहब बाबति बि कुझु शयूं ऐं किताब बाबति बि कुझु शयूं वरी बि तव्हांजो निहायत थोराइतो आहियां। निहायत तव्हांजो मशकूरु आहियां त तव्हां सभु दोस्त असांजा मोज़िज़ महिमान ऐं तव्हां आयो असांजी कोठ ते, असांखे मान ॾिनो। तव्हांजी महिरबानी, तव्हांजा लख कुर्ब।